वॉइस ऑफ परालो ख़बर सिलसिलो जारी आहे। ख़बर शेयर कंदासीं पराले खां। परालो ڀرسان बस स्टाप ॻड़ी पठाण वटि ओचितो पलाल जे ट्रालीअ खे 11,000 वोल्टेज तारनि मां बाहि वकोड़ी वई, जंहिंमें इलाइक़े वासी घणे अदद में शामिल थी करे ट्रालीअ खे ट्रैक्टर खां जुदा करे ट्रैक्टर बचाए वरितो सड़ण खां। वॉइस ऑफ परालो ब्रेकिंग न्यूज़। बस स्टॉप ॻड़ी पठाण वटि 11,000 बिजलीअ जे तारनि मां ट्रैक्टर ट्रालीअ खे 11,000 वोल्टेज तारनि मां करंट लॻल सबबु बाहि वकोड़ी वई, जंहिंमें इलाइक़े वासी पहुची करे ट्राली खे जुदा करे ट्रैक्टर सड़ण खां बचाए वरितो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणो आहे त जानी नुक़सान जो बचाव थियो आहे ऐं इलाइक़े में ख़ौफ़ हिरास छांइजी वियो आहे। वॉइस ऑफ पराले पेज खे लाइक करणु, शेयर करणु न विसारींदा। अव्हांजो पंहिंजो चैनल वॉइस ऑफ परालो।